अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, अॼु खां 27 तारीख़ ताईं सिंध में मौसम जुड़ाली त कंहिं टाइम साफ़ रहंदी। किथे किथे लोकल एक्टिविटी मां ककर ठहण जी बरसाति जा इम्कान रहंदा। 27, 28, 29 ऐं 30 तारीख़ ते सिंध में हिकु लो प्रेशर सिस्टम सिंध में दाख़िल थियण जा इम्कान आहिनि, जेको ताक़तवर सिस्टम हूंदो। इन जो ट्रैक अञा ताईं वाज़े न आहे, पर इन जो सबबु ईरान में मौजूदु हाई प्रेशर आहे। पोइ बि इन सिस्टम जे दाख़िल थियण जा टे रस्ता रहंदा। हिकु विचोली सिंध खां, जंहिंजा 30% इम्कान आहिनि। ॿियो थर खां, जंहिंजा इम्कान 50% आहिनि। टियों गुजरात खां समुंड में वञणु, जंहिंजा इम्कान 20% आहिनि। ईरान ते मौजूदु हाई प्रेशर जे करे लो प्रेशर हर वक़्तु पंहिंजो रस्तो बदिलाईंदो रहंदो। 24 तारीख़ ताईं सिस्टम जो सही रुख जी ख़बर पइजी वेंदी। सिंध वासियुनि खे गुज़ारिश आहे त ज़हनी तौर ते तयारु रहो, छो जो इहो सिस्टम पहिरियां वारे सिस्टमनि खां मुख़्तलिफ़ ऐं ताक़तवर हूंदो। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।